परे करे हली साफ तो कर और मिट्टी तो आ रही है बाबा हे पढ़ियला मां पढ़ाया मिट्टी गाड़ी के जे पास नजर लगे तू कपड़ा तो खराब न कर न परे जी बियो न परे किए थे मां जो गाड़ी तुंजो आ अब है काथे है सर्विस जे मालिक अंदर बैठो हां अंदर बैठो है बच्चा वो जवान ओ छाए वाह होश कयो न थोड़ो आया न गिराक त माण्हू उथंदो आहे न उन सां को केड़ा का ओदे सर्विस कराने हेडे करे वहां बाबा उनखे ॿुधायो उनजी बि मां काए मां सही सर्विस न कयो हुई तो मालिक सां इज़त वारा माण्हू गाॾी काए आहियूं त थोरो साफ़ असांखे कराए ॾे गाॾी उन ॾींहुं बि मां आयो आहियां त सॼो मिटी लॻियल आहे पोइ पाण धोतो आहे मां हुनखे करे ॾींदे बाबा साफ हो करे ॾींदे चवांस तो मां तूं हल गाड़ी पिया चवांसि न पाण निकिरी अच मां सां गॾु मां भाई निकरी तो जा तू हल गाड़ी ते लग रहा गाॾी लॻियल आहे तूं उथ 2 मिंट शामे आई अरे हुते लॻियल आहे छामे आहियूं हणंदुमि छा भित में गाॾी अच्छा ओदे मां सर्विस ते लगल आ गाड़ी लगल आ एक्सीडेंट करे आयो हिते डेंटिंग पेंटिंग ना है न तडे भी पुछाए पैसे जो मस्ती आहे टोक तो करी असांखे वेठो आहे थियो ॿिया कमाइनि था तूं हिते सीटियो वेठो आहे पैसो अचे थो माल तोखे साड़ छो तो दे बा तू जो अंदर छो तो सड़े बाबा उथी न तूं पाण हुनखे चओ वो नौकर कंदा छोकरा जे रखियल आहिनि छाजे लाइ पैसा था वठनि पिया मां उतां मुंहिंजी गाॾी तूं सर्विस कदे न ते जहिड़ो अथई छो छो तूं मोतबर तूं वेही रहे ॿिया माण्हू कमाए जेको आहे महिनत कनि पैसा तूं खणे मां बिया तो हल मां पीआं थो काॾे वियो गाॾी मां जो पिया गाड़ी तुंहिंजी लुड़ कयो अथई अचे थी न पोइ लुड़ छाजो आहे कालो मथो ऊंच किरंदी हेठि हो बीठी थी हे निकिरंदी थो ईंदी न एॾो तव्हांखे मस्ती आहे पैसे जो ख़बर आहे मूंखे असां गाॾियूं रखियूं आहिनि तूं त धोअण वारो आहे असांखे गंज आहे गाॾियुनि जो टके छा थो विझे छा अञा त गाॾी आहे न मुंहिंजो छा मसलो आहे साईं टके ईअं थो ॼणे थो बी बाबा बी हल हिकिड़ो मिंट बी हाणे वरी परे करे हली हाणे बाबा हे छा आहे हाँ मिट्टी छो तो आणी रे साफ तो कर और मिट्टी तो आ रही रे बाबा हे पढ़ियल आहे मां पढ़ाया आहियां मिट्टी गाॾी खे जेको आहे नज़र लॻे थो इन लाइ हाणे जाना हिन मला पहिरियां मुंहिंजो मर्दी आहे न तोखे छा आहे पहिरियां हाणे सां मिट्टी के रखे दे रखे ॾे मिट्टी आ मुंह के न गाड़ी के काडे धोणी पियो गाॾी खे काॾे थो हणी पियो पढ़ियल मिट्टी आहे सही साफ़ करेसि हा उन ॾींहुं बि हिते हथ मिट्टी लॻी पई असां मालिक मां बाबा मूंखे हिन चिक मूंखे हीअ न चिक मूंखे ऑफिस में वे हले ऑफिस में वे हीअ न चिक मूंखे असां इज़त वारा माण्हू जेटो जाहिल वो मिट्टी खणी आयो मिट्टी खणी आयो आहियां हली हली ॿिए ॿुधाए छा आहे बाम छॾ न हाणे कमु करण ॾे न मिट्टी जी थैली खणी पढ़ियल मिट्टी आहे पढ़ियल मुंहं न ॼाणो न मुंहं खे त पोइ पढ़ाईंदो न आहे छा माण्हू तावीज़ पढ़ाईंदो आहे गाॾी खे ॿधंदो आहे को गानो आहे को नज़र न लॻंदो न हा अच्छा रखो गाॾी त ख़बर पए न पाण त सॼी ज़िंदगी तावीज़नि में गुज़रे गाॾियुनि खे बि तावीज़ ॿधायो छो न हेॾोरे में ॿधा पिया न असांखे पोइ हिन में हथु न ला ॾिसां न तावीज़ कहिड़ो आहे तावीज़ कहिड़ो आहे तव्हां बाबा हिकिड़ो मिंट जेके करे थो हुनखे कमु करण ॾे ॾोढो न कर बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध न 20-25 लख जो गाॾी तो वटि आहे मोटरसाइकिल ते अचे त बुर बुर 20-25 लख जी गाॾी आहे हुनखे असां पंहिंजो नज़र खां बचाईंदासीं न असां कॾहिं बि छॾींदा आहियूं सर्विस खां गाॾी वधमूं मोटाए बि छॾींदा आहियूं छो तूं मोतबर आहे तूं मोटाए छॾे गाॾी केॾो तूं मोतबर आहे तोखे पैसो थियो आहे घणो तूं गाॾियूं न कढंदी असां शराफ़त सां कराए न सर्विस शराफ़त सां कराईंदी अहिड़ो धून में हणंदोमांइ त ज़िंदगी यादि कंदे हितो अहिड़ो धून में हणंदोमांइ ज़िंदगी यादि कंदे तूं छा बा जहिड़ो करण आयो आहे जहिड़ो करण आयो आहे गाॾी सर्विस करण आयो आहे मां जेसिताईं तो ॾिसां न गाॾी खे तेसिताईं मूंखे मज़ो न ईंदो आहे सही कर बाबा सही कर सही हलाए की गाॾी खे खुदा जो तोखे जोड़ थिए तूं चढ़ियो आहे छा थो सघे पाणी ॾिसे थो हालत इहो शीशे में साम्हूं बणंदो आहे चेड़ाका चेड़ा का पैसा भरियो था न साईं ईअं त न हूंदो आहे ॿार पाण वञी ॾिस पंहिंजी गाॾीअ खे उहो बि सम्झी वियो आहे त तोखां कीअं डील करिणो आहे बसि हाणे छॾ वञ होॾे बाबा सही साफ़ कराए वञी गाॾी छॾ न बसि वेठा हूं हाणे ख़ैर आहे बसि सही साफ़ कराए न उहो बि साफ़ कराओ हुते थोरा फंदी आहे तोखे हाणे बसि सही हिते सही हणे थिए हिन पासे ॾियूं इन अंदरि पेट्रोल में पाणी हलियो वञे त असां रुली वञूं टांकी में हा हिन जो किनारो खे बि साफ़ कजां हिनखे बरसाति थियो आहे सॼो हा चङी तरह ऑयल बि हणी ॾे मूंखे बरसाति हले थो सॼो कपिड़ा त ख़राब न कर न परे जी बियो न परे कीअं थिए मुंहिंजो गाॾी आहे तुंहिंजो आहे मां साफ़ त करायो न साफ़ थी करे करां हा फज़ीलत ई न थी सफ़ा हा साईं सेठ साहिबु घणा पैसा थिया
गाॾी तयारु थी वियो माशाल्लाह ऑयल वॉयल हणायो अथई न सभु शइ लॻो आयल लॻो अथसि ॾाढो धोतो अथसि 600 रुपया 600 रुपया छा मां त 300 रुपया ॾींदो आहियां साईं कंहिंखे हिते मां ईंदो आहियां जॾहिं बि 300 रुपया ॾींदो आहे मां हिनखे मिस्त्री खे 600 रुपया साईं रेट लॻो पियो आहे ॿाहिरि लिस्ट लॻी पई आहे जे कंहिंखे ॾींदो मिस्त्री न आहे मिस्त्रीअ खे 600 रुपया ॾींदो आहे इहो जेको धोए थो सर्विस अब तो सर्विस तू रोड ते हुजे के बाल्टी खयो वेठा उन्हनि उहो कराईंदो हूंदे न हे सर्विस आहे मुंहिंजा बाबा साईं फुल न आहे न हिकु जेक ते थोरे खयूं अथनि हिते ई मां आयल हणायो हिते ई धोरायो आहे सॼो जेक वारे जो 1000 रुपयो करे छॾियो आहे रेट पेट्रोल वधी वियो आहे 600 रुपया आहे जेको ऑयल वॉयल जो हणायो 600 तव्हांजो दिमाग़ ख़राबु आहे बाक़ी 600 रुपया छा वठि पंहिंजा 300 रुपया जान छॾे सॼो छा जावा 300 रुपया वटि पंहिंजा छो मां 600 रुपया रेट आहे ऑयल वॉयल हणाए सॼो कुझु सर्फ बर्फ हणायो अथई न न बापा जो गंद करे ॾे सॼो गाॾी खे साॻो गंद हणी ॾे बसि मूंखे न धोराईंदो असां भञी ॾींदा आहियूं गाॾी गंद न कंदा आहियूं पोइ असां डेंट वेंट बि करे ॾींदा आहियूं अहिड़ो मुतबर तूं डेंट कंदे तूं पैसा पैसा ॾे न 600 रुपया डबल पैसा थो वठे पियो न मां साॻी जीअं मेरो हुयो उहो करे ॾे मूंखे न धोराईंदुमि पैसा ॾे हुननि महिनत कई आहे छोकिरनि तुंहिंजा नौकर आहिनि हिते पैसा अथई 300 रुपया खणे त ठीकु आहे 300 रुपया हाणे न ॾींदुमि हल न ॾींदुमि छा कंदी क्या दादागीर आहे दादागिरी आहियां न तूं जो दादागिरी करे थो तूं डॉलर तूं अमेरिका जो पुटु आहे छा तूं डॉलर वधियो आहे या पेट्रोल वधियो आहे त तूं हिते पैसा वधाई ॿाहिरि गार्ड अथई हुनखे रिपीटर अथई गार्ड कारतूस ॾिसां तूं असां पाण हथियारनि सां खेॾियूं पुटु खेॾिया हे खेॾण लाइ न रखियो आहे हणण लाइ रखियो आहे पैसा ॾे ॾिसो हिकिड़ो इज़त वारे माण्हू जो थोरो ख़्यालु कंदा कयो इज़तदार माण्हू आहे न 500 ॾे 100 रुपए जी इज़त कयमांइ हल न मूंखे इहो वारो नथो खाए घर में साईं घर में वारो नथो खाए छा को मां तोखे न रखिणो थी 300 रुपया वठी 350 रुपया 20 लखनि जूं गाॾियूं अथव 300 रुपया 600 रुपया खीसे में न अथव शर्म तो नथो अचेव मां ॾियां थो बसि छा थो करे इहो कुंज में आहे न की कढी वियो तो जहिड़ो पैसा हेॾे रखिया अथई तो जहिड़ो कढी वियो न पैसा त जाम आहिनि पर ॾींदो मां तोखे इहो 300 खे ॾेई मां 50 रुपया हिते 350 रुपया सही आहे छा वा पिना तूं मां हिते या रोड ते वेठो आहियां छो 300 खे ॾिना आहिनि न बाक़ी कंहिंखे हुन चयो त 600 तॾहिं मां तोरे ॻाल्हाइण आयो आहियां कंहिं चई त हुनखे ॾे मिस्त्री खे मां हमेशह ॾींदो आहियां मिस्त्री न आहे इहो जेको धोइण वारो आहे न त पोइ पंहिंजी 300 रुपया न ॾिना अथई हा बसि हो ॾिस हे 50 ॾियणसि थो अञा हिते बसि हा अॼु खां पोइ हिन सर्विस ते गाॾी तुंहिंजी नज़र न अचे न तूं नज़र अची बाबा मां न ईंदुमि अहिड़ो मुतबर तूं ॻाल्हाइण जो तव्हांखे तमीज़ कोन्हे को छा ॻाल्हि 6 ते जॻह 350 रुपया 300 रुपया अहिड़ा मुतबर तव्हां तो चश्मा पाता अथव वास्कोटियूं पैसा किथे में न अथव सर्विस करायो न पोइ विरायूं छा पैसा बसि घरां वठो 20 लखनि जूं बाक़ी सर्विस जा पैसा न आहिनि सर्विस जा पैसा न आहिनि तोखे ॾेई छॾियूं छा घर वञ बाबा ॿीहर ॿारनि खां घुराए हथु न आणे पुठी चई असांखे बि हथु आणींदो आहे ईअं 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 पोइ मुस्तबर थियो आहे तूं